हिकिड़ो ई साण चालू दड़ी जो हुयो हे लटा ॾिसो इन में प्राइवेट टे माण्हू जखरा साण हिकु मुनोर जखरो हिकु रियाज़ जखरो हिकु उनजो भाउ उहो त उन्हनि खे पुलिस खे ख़बर त छो आया आहिनि छाजे करे न कुझु बि न अयाज़ ॾियो जंहिंमें हे पुलिस मधी जी मां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त ॻोठ बांधी जूणे जो ते रूपो जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस जी चढ़ाई थी। रेड दौरान पुलिस पारां औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद। पुलिस जी मुबैना तशद्दुद में मासूम 1 साल जो उभम ॿारड़ो फरहान पुट अयाज़ जूणे जो फ़ौत थी वियो। इंतिहाई भयानक वाक़ियो पेश अचण सबबि वारसनि में कोहराम मची वियो। अहिड़ो सीरियस वाक़ियो पेश अचण सबबि पुलिस जा पोयां पेर। वारसनि पारां फोती निंगर जो लाश खणी त्रिशाकी बस स्टॉप ते धाणो। पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जो चवणो हो त मधेजी थाणे जी पुलिस बिना जवाज़ ॻोठ ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो, जंहिं दौरान धकु लॻण सबबि असांजो ॿारड़ो फ़ौत थी वियो आहे। जंहिं बैदि पुलिस पोयां पेर कया आहिनि। अरबेलो, ज़हूर, असलम, मसमात भागुल, मसमात कूंज ऐं ॿियनि औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि जो पुलिस ख़िलाफ़ उब ॾारींदड़ दाऊं। जेसिताईं पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी रोड ब्लॉक रहंदो। मुज़ाहिरीन जो मुतालबो।